ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। ठठो माछी बिरादरी जो औरतुनि समेत बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ झिरक रोड ते एहतजाजी धरणो। मौलूदी मियाण जा रहवासी औरतुनि ऐं मर्द तर जे बासर वॾेरे जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ झिरक झमपीर रोड ते धरणो हणी वेही रहिया नारेबाज़ी। बासर गुलाबी माछी लोफर ज़रिए हमिलो कराए असांजे माण्हुनि खे ज़ख़्मी करायो आहे। आला अख़्तियार मामले जो नोटिस वठनि मुज़ाहिरीन। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जगह हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। ठठो माछी बिरादरी जो औरतुनि समेत बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ झिरक रोड ते एहतजाजी धरणो। मौलूदी मियाण जा रहवासी औरतुनि ऐं मर्द तर जे बासर वॾेरे जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ झिरक झमपीर रोड ते धरणो हणी वेही रहिया नारेबाज़ी। बासर गुलाबी माछी लोफरनि ज़रिए हमिलो कराए असांजे माण्हुनि खे ज़ख़्मी करायो आहे। आला अख़्तियार मामले जो नोटिस वठनि मुज़ाहिरीन। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।